बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंबर कल्याण ऑनलाइन ते अदी फ़रहीन मुग़ल साहिबा एक्स MPA पीपल्स पार्टी जे अॻुवान असां सां गॾु अॼु मेज़बान आहे। असां अदी खां सियासी सूरताल ते ॻाल्हाईंदासीं त हिन वक़्तु सियासी हवाले सां जेको पीपल्स पार्टी जी पोज़ीशन आहे उनखे उहे कीअं था ॾिसनि। अवाम जो हिकिड़ो तमामु घणो रद्द अमल आहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु, ख़ासि तौर ते मुख़ालिफ़ जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां। ऐं इलेक्शन में बि तव्हां वञो पिया बल्दियाती, त इन सॼी शइ खे तव्हां फेस कीअं कंदो? थैंक यू अदा तव्हां असांखे घुरायो सेकेंड टाइम ऐं ॾाढो सुठो लॻो मूंखे। ऐं तव्हां हिन महिल इलेक्शन ऐं पीपल्स पार्टी जे बारे में पिया पुछो त पीपल्स पार्टी जो ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी स्पेशली अगरि सिंध ते ॻाल्हि कंदव त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को बि अल्टरनेट तव्हां वटि कोन्हे, को बि ऑप्शन ॿियो को कोन्हे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अलावा तव्हां कंहिंखे वोट ॾींदव। इन करे असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी शहीद भुट्टो, शहीद राणी जूं कुर्बानियूं, उन खां पोइ माण्हुनि चयो त पीपल्स पार्टी ख़तमु थी वई आहे, हीअं थियो आहे, एतिरे क़दुरु जो असां पंहिंजे माइंड में सोचंदा हुआसीं त वाक़ई कुझु ज़्यादतियूं थियूं आहिनि, पार्टी त ख़तमु थी वेंदी। हाणे असांजो पार्टी जो छा थींदो ऐं यकदमि लॉन्ग मार्च जो ऐलान थो थिए। ऐं जॾहिं लॉन्ग मार्च थियो, लॉन्ग मार्च त सभिनी कयो, पर जेको लॉन्ग मार्च बिलावल भुट्टो कयो जंहिंमें हिकिड़ो वण बि न टुटो, हिकिड़ो पतो बि न टुटो, हिकिड़ो गमलो बि न टुटो, ऐं तमामु अज़ीम शान लॉन्ग मार्च हो जंहिंखे सिंध बि मल्हायो त पंजाब बि मल्हायो त जंहिंमें आज़ाद कश्मीर हिकिड़ी ॻाल्हि त चिटी आहे त जेको शहीदनि जी क़बर आहे उन खां वठी आम माण्हू ताईं जेको पाण में हिकिड़ो तालुक़ु आहे ॾाढो मज़बूत आहे। पर जिते सरकारी वसीलनि जो अचे थो, इदारनि जी कारकर्दगी अचे थी, उहो ॾाढो कमज़ोर आहे, माण्हू उते सतायल आहे। हू इश्क आहे, माण्हू वोट ॾियनि था, माण्हू जी कमिटमेंट आहे, माण्हू जी मोहबत, पर विच में जेको खाट हणनि था मिनिस्टर, MPS, MNS, जिते माण्हुनि जी किराए आहे, इन शइ खे कीअं था ॾिसो? ॾिसो, पहिरियों तव्हां चओ त पीपल्स पार्टी हाणे माण्हुनि जी नज़रनि मां दिलि मां, पर उन जो पहिरियों जवाबु त इहो आहे त जेकॾहिं एतिरो जेतिरो असां ॿुधूं था, जेतिरो चयो वञे थो, जेतिरो मीडिया, छो जो मीडिया हिकिड़ी ॻाल्हि बेनज़ीर साहिबा बि चवंदी त मीडिया अलाए छो पीपल्स पार्टी जे फेवर में न आहे। हक़ीक़त बि आहे त इहा हक़ीक़त न आहे त मीडिया सां फेवर में न रहियो आहे। तव्हांजे सरकारी अस्पतालनि में इलाज नथो थिए, तव्हांजा जेके अदा गंबड़ में त अमेरिका वारा बि इलाज करे विया। हिकिड़ो जेकॾहिं उहो मिसाल ॾिनो, हिकिड़ो न, तव्हां मूंखे ॿुधायो गंबड़ जहिड़ा इंस्टीट्यूट बाक़ी घणा आहिनि सिंध में? छो हे जो कार्डियो वारा ठहिया आहिनि हेॾा NICD, इहे तव्हांखे नज़र ई कोन था अचनि त केॾा टंडे मोहम्मद खान में बि काथों था इलाज कराइण अचनि। पर अक्सरियत तव्हां वञी सिविल अस्पताल हैदराबाद ॾिसो, सखर जो कार्डियो, सखर जो कार्डियो तव्हां ॾिसो, सखर जी हॉस्पिटल तव्हां ॾिसो, उते आम माण्हू जी सखर जो कार्डियो, सखर जा ब्लड बैंक, मां पाण वञी प्राइवेट स्कूल माण्हू आगा खान थो वञे, माण्हू हेॾे, माण्हू मजबूरन वञनि न, जिन वटि पैसो आहे उहो शो ऑफ करण लाइ बि वञनि था। माण्हू मजबूरी आहे, इलाज नथो थिए त माण्हू वञनि था मुतबादल। माण्हुनि जे माइंड में बि अची वियो आहे कुझु तव्हांजूं ॻाल्हियूं सही, कुझु माण्हुनि जे माइंड में इवन एतिरे क़दुरु जो मुंहिंजो जेकॾहिं नौकर बीमार थींदो आहे त मां चवंदी आहियां तालके अस्पताल वञ, चवंदी आहे तालके अस्पताल में न, पैसा ॾे त मां डॉक्टर खां दवा वठी अचां। अड़े उहो बि डॉक्टर आहे, हे बि डॉक्टर आहे, पर तूं ओॾे न, उहा त सरकारी आहे। अड़े बाबा तूं वञ त सही, मां फोन कई आहे, डॉक्टर तोखे प्रेफरेंस थो ॾे। पीपल्स पार्टी अहिड़नि माण्हुनि खे टिकेट्स ॾिए थी, अहिड़नि माण्हुनि खे मिनिस्टर करे थी, अहिड़नि माण्हुनि खे ज़िम्मेवारियूं ॾिए थी जिन खे अवाम जो अहसासु न आहे, इदारनि खे सुठे नमूने सां हलाइण जी उन्हनि में क़ाबिलियत न आहे। इहा ॻाल्हि मञणु जोगी आहे। तव्हांजी ॻाल्हि सभु ॻाल्हियूं मां वञा, ठीकु आहे। अस्पताल में चओ था माण्हुनि खे को प्रेफरेंस कोन्हे। हाणे जॾहिं कोविड आयो त जेका असांखे इंजेक्शनूं लॻियूं, वैक्सीन थिया, उन्हनि में त का कोन हुई न डिफरेंस, त ग़रीब कंहिंखे घटि लॻी, अमीर खे वधीक लॻी, कुझु कोन हो न, सभिनी खे बराबरि। आलमी पॉलिसी हुई जंहिंजे तहत हिननि खे इहो करणो। आलमी पॉलिसी हिन महिल WHO जी आहे त सभु अस्पतालूं सुठियूं हुजनि, पर उहो ई सिविल अस्पताल हैदराबाद में, सिविल अस्पताल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन छा चए, MPA फ़रहीन मुग़ल साहिबा वेंदी त उनखे प्राइवेट दवाऊं बि मिलंदियूं, क्वालिटी वारियूं मिलंदियूं, स्पेशल तवजह बि ॾिनी वेंदी। पर जेकॾहिं हिकिड़ो आम माण्हू वञे थो त हुनखे उहा तवजह न। इहो तबक़ाती जेको आहे फ़र्क़ु ज़रूरु आहे। इहो तबक़ाती फ़र्क़ु मुंहिंजे ख़ैर में अॼु जो त कोन्हे, मुंहिंजे ॼमण खां अलाए घणो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं पीपल्स पार्टी जो नज़रियो इहो आहे त ग़रीब जी पार्टी, औरत जी पार्टी, आम आवाम जी पार्टी, बिल्कुलु इन जे करे जेकर रोटी कपड़ा और मकान के खपे, शाहूकार माण्हू खे न खपे। NICD में तव्हां वेंदव त टोटली ग़रीब मुफ़्त में ऑपरेशन करे पिया न।
ऐं वॾा माण्हू बि उते ई अथव, वॾा माण्हू बि मां ॾिसिया, मां वञी ॾिसिया। आप बि इधर हो, तव्हां बि हिते आहियो। हा दी जॾहिं ओड़ो ई इलाज थो थिए उते असां 15-20 लख छो ख़र्चु कयूं? जॾहिं हिते फ्री ऑफ कॉस्ट थिए थो, डॉक्टर बि उहो ई आहे नदीम कमर, सिर्फ़ु डॉक्टर बि उहो ई नदीम फलाणो NICVD खे ज़रूरत हिकिड़ी NICVD न सॼे सिंध में आहे। पर तव्हां ॿिया जेके खाता गंबड़ आहिनि, बि सॼे 52 हा। खाता ॿिया आहिनि, ॿिया तक़रीबन 52 खातनि जी कारकर्दगी तो काउंट थींदी सिंध न। जो हेल्थ में रुगो हिकिड़ी सिंध पॉइंट जो एजुकेशन मिनिस्टर पंहिंजी धीअ खे गवर्नमेंट स्कूल में दाख़िल कराए, मिसाल सिर्फ ॾेखाव लाइ कुझु वक़्त लाइ कराई, न कूड़ ॻाल्हाई, कोशिश उन खां कई पोइ कढाए वियो, कोशिश कई न जंहिंजे बिलावल साहब बि नोटिस वरिती। न कोशिश कई न, पोइ उन कोशिश खे नाकाम करण जो कहिड़ो तरीक़ो? असां सभु, मूंखे बि खपे आहे, असां सभिनी खे खपे आहे त पंहिंजी बि धीअर वञे उन्हनि स्कूल में दाख़िल कयो आहे। असां मिसाल ठहणी कोन था ॾियूं, फोटो सेशन जे पोयां आहियूं। त इहो त तव्हांजो मिनिस्टर थो करे न, फोटो सेशन या नौसरबाज़ी आहे, हिकिड़ो वक़्ती तौर ते ॾेखाव लाइ कई। इन जे हक़ीक़त छोकिरी पढ़ी आहे बसि आहे न, ईअं कोन हो, ईअं कोन हो। मां चवां थो अॼु बि असांजो ट्रांसपोर्ट जो वज़ीर शर्जील मेमूण लैंड क्रूज़र छॾे ऐं आम पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र करे। अॼु बि जेकॾहिं सैयद नासिर हुसैन शाह आम पब्लिक जो दर्द ॿुधण लाइ बल्दियाती इदारनि जो जेको पैदल वञी उहो करे, ही कारकर्दगी था चाहियूं, गुड गवर्नेंस। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जॾहिं उहो ईअं कनि था त उन्हनि खे हिकु ड्रामो थो करार ॾिनो वञे, वरी उन्हनि खे इहो फोटो सेशन करार थो ॾिनो वञे। जॾहिं अहिड़ी शइ थी कई वेंदो आहे, एक्टिंग में शुमार पई थिए, त असां त न हेॾो जा था रहूं न होॾो जा था रहूं। हिकिड़े डिघे वक़्त लाइ जेकॾहिं उहो पंहिंजी धीअ खे पढ़ाए आहे, क्वालिटी एजुकेशन जो उते उहो ॾेखारे आहे, मीरा स्कूल हिन महिल नाले वारो स्कूल थी वियो, ईअं न हो। बाक़ी हुनजी धीअ जे करे कहिड़ी मजबूरी जंहिंजे करे सरदार शाह कढाए वियो। ऐं उनजे अलावा ॿियूं बि अहिड़ियूं असां वटि बेमिसाल मिसालूं आहिनि त ॿार तव्हांखे पैदा करण लाइ असांजा घणा ई माण्हू, वॾा वॾा माण्हू हाणे अहिड़े नए अस्पताल में, छा भला जेके अमेरिका, मां अॼु बि ख़िलाफ़ु आहे त नवाज़ शरीफ़ छो अमेरिका वियो आहे इलाज, लंडन वियो आहे इलाज करणु ड्रामो करे, छो पाण वटि कोन्हे अस्पताल, हूअं त इत्तेफ़ाक़ फाउंड्री में अलाए छाजो इलाज था ॿुधाइनि। पर हिकिड़ो असां वटि पैसो करप्शन जो घणो आहे त छो ऑफ बि करिणो आहे? जे मूं वटि पैसो घणो आहे त मां छो पंहिंजी सरकारी स्कूल में बदनामी कंदमि? ॿियो त चवनि मां हिनखे रोज़ु चवंदी आहियां, हाणे तोखे सिटी स्कूल में कढाए चवंदी आहियां स्कूल में सरकारी विझंदमि, न मम्मा मुंहिंजी बेइज़ती थींदी। हाणे असांजे ॿारनि खे बि कॉम्प्लेक्स अची वियो आहे त इहा बेइज़ती आहे। पर मां तव्हांखे हिन करे ॾेखारींदमि, हिन सां मुंहिंजो प्रॉमिस थियल आहे त आख़िरी तो जेको एग्ज़ाम 9 जो, हाणे तोखे मां हिन में विझंदमि। ऐं कॉलेज कहिड़ी में विझंदीमांसि, सुपीरियर में विझ, फलाणी में, मूंखे रोज़ थी मिसालूं ॾे। मां चयो नो, तोखे हीअ जेका कासवा अलमदार चौकट कॉलेज आहे इन में तूं पढ़ंदी, सरकारी कॉलेज बिल्कुलु पढ़ंदी। छो ॿियूं ॿिया ॿार न आहिनि छा? उहे कोन डॉक्टर इंजीनियर थिया आहिनि छा ॿार? पर उहा क्वालिटी एजुकेशन आहे, उन लाइ तव्हां छा कंदो? क्वालिटी एजुकेशन तॾहिं ई थींदी न, मुंहिंजी धीउ वेंदी त मां रोज़ु वेंदमि, मां रोज़ु वेंदमि त रोज़ु दाऊं ॾींदमि। पर तव्हां थी वियो हिकिड़ो आम MPA एक्स MPA, पर तव्हांजो मिनिस्टर साहब आहे, मां पार्टी जो हिस्सो आहियां, मां पार्ट ऑफ पीपल्स पार्टी। बाउंड कीअं कंदो उहा एक्स MPA जेका ॿ दफ़ा थी ऐं 3 दफ़ो रहिजी वई, तव्हां 3 दफ़ा चओ था, मां पाण खे वाक़ई हिन हिसाब सां 3 दफ़ा चई सघां थी, पर मां उन इंतिज़ामिया खे दड़का ॾेई सघो था, नोटिस कढाए सघो था, बदलियूं कराए सघो था, तॾहिं त सुधरबो। मिनिस्टर जेको आहे तॾहिं त सुधरबो न माहौल। जे तव्हां हुनखे दॿाईंदो, जेका कमु न कंदो हुन ट्रांसफर कराईंदो, वरी थींदो छा आहे, जेको ट्रांसफर थींदो आहे त वरी हुनजा मुड़ुस ऑफिसर हूंदा आहिनि, वरी वापसि आणींदा आहिनि। मां ॾिठो आहे असां थर में डॉक्टर था थियनि, मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे त हे थरी डॉक्टर थियो, उन थरीअ खे मिनथूं कंदाऊं वापसि वञण लाइ, न उते तोखे था ॾियूं नौकिरी। जी हा, न बाबा हुनखे नौकिरी हैदराबाद खपे, कराची खपे, ठीकु आहे, पोइ ज़ोरीअ जॾहिं उते ॾींदा आहियूंसि त नौकिरी किथे कंदो आहे, पघार उतो खणंदो आहे, नौकिरी हिते कंदो आहे। हिते कंहिंजो ॾोह ईंदो? हिते डॉक्टर भीखाराम जो ॾोह आहे, उनखे असां पाण भीखाराम त हाणे आयो, घणा साल खोड़ सारा मिसाल आहे, असां इन करे नाला था खणूं। भीखा घणा साल आयो जी डिमांड तव्हां रुगो भीखा खे चओ न, असां मिठी में वियासीं, शुरू खां इहो माण्हुनि इहा डिमांड कई, शुरू खां इहो असांजो मशहूरु डॉक्टर हिते अचे, पर उहो डॉक्टर साहब न पियो। शुरू खां इहो सिलसिलो हलियो आहे त थर मां पढ़ी निकिरी वरी चवनि था असां थर वञूं ई न, पोइ ॾाढो खणी बीठारनि। त माने कंहिंजो ॾोह आहे? असां पंहिंजे आवाम खे त ॾोह ॾियूं ई कोन था न। मां पाण खे ॾोह ॾिनो न त मुंहिंजी धीउ छो थी प्राइवेट में पढ़े, मुंहिंजी ग़लती आहे। मां अगरि हिनखे गवर्नमेंट में पढ़ायां त उहो सभु कुझु असां पाण था कयूं, हर जाइ ते असां ग़लति आहियूं। पोइ जॾहिं असां सही थींदासीं त गवर्नमेंट खे कहिड़ी ताक़त थींदी। वॾी महिरबानी अदी फ़रीन मुग़ल साहिबा असांजे प्रोग्राम में पाण हुया, ऐं संदन आख़िरी चवण जो मौक़िफ़ इहो आहे त जेसीं ताईं मुआशिरे में माण्हू पाण पंहिंजी ज़िमेवारी महसूसु करे बदिलजणु न चाहींदा, तेसि ताईं समाज नथो बदिली सघे ऐं नई गुड गवर्नेंस अची सघे थी। अॼोको असांजो प्रोग्राम ख़तमु थियो।
ऐं जेकॾहिं तव्हां असांजा इन क़िस्म जा बहितरीनु प्रोग्राम ॾिसणु चाहियो था असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं असां हाणे वठंदासीं इजाज़त। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।